जय झूलेलाल। मुंहिंजो नालो सौम्या रमानी आहे। मां 7थे दर्जे में पढ़ंदी आहियां। अॼु मां तव्हां सभिनी खे हिकु आखाणी थी ॿुधायां जंहिंजो नालो आहे सची कमाई। हरिद्वार में हिकु ग़रीब मोची रहंदो हो। हू गंगा जे घाट ते वेही सॼो ॾींहुं कमु कंदो हो। राति जो पंहिंजी झूपड़ीअ में वञी सुम्हंदो हो। महिनत करे जूता ठाहे कुझु पैसा कमाईंदो हो। अहिड़ी तरह रुखी सुखी रोटी खाईंदो हो। हू हमेशा कमु करण वक़्तु भॼन पियो ॻाईंदो हो। ऐं ॿिए खे खिली पियो खाईंदो हो। पंहिंजे ग्राहकनि सां बेहद प्यार ऐं नम्रता सां ॻाल्हाईंदो हो। हू तमामु ख़ुशि हो। हिकु ॾींहुं हिकु साधू वटि आयो। साधू पंहिंजी चोलीअ मां हिकु पथर कढी ॾिनईसि ऐं चयईसि, ही पारस जो पथर आहे, लोहे खे सोन में बदिलींदो आहे, तूं पाण वटि रख। त मोची चयईसि, महाराज माफ़ करो, मां महिनत सां कमाईंदो आहे, मूंखे कंहिंजी बि ज़रूरत जी मदद कोन आहे। सादे खाधे ऐं सादे झूपड़ीअ में मां बिल्कुलु ख़ुशि आहियां ऐं राज़ी प्रसन्न आहियो। जॾहिं साधू पथर वठण लाइ ज़ोर भरी आईसि त मोची चयईसि, साधू बाबा, ही पथर तव्हांखे अमीर माण्हू खे ॾियो, छो जो उहे धन हूंद बि ग़रीब आहे। हुनखे हमेशह पैसा जी घुर्ज रहंदी आहे। मां मिस्कीन मोची महिनत में ई मज़ो आहे, छा कंदसि ही पारस जो पथर। त साधू बाबा सम्झी वियो मोची लालची कोन आहे। मोची काम में लॻी वियो ऐं साधू बाबा हुतां हली वियो। असांखे हिन आखाणी मां हीअ सिख्या थी मिले, हथ सां पोरियो करणु घुरिजे ऐं हिन में ई सची ख़ुशी आहे। जय झूलेलाल।